डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल अलीम जागरानी की हिदायतुनि ते इंसानी स्मगलिंग के हवाले सां अॼु हिक गॾिजाणी एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 थरपारकर मोहम्मद उस्मान खासकेली जी सदारत हेठि संदसि ऑफिस में थी। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे मोहम्मद उस्मान खासकेली चयो त इंसानी स्मगलिंग समूरी दुनिया जो हिकु संगीन मसइलो आहे जंहिंमें लखे माण्हू ख़ासि करे औरतूं ऐं ॿार जबरी पोरियो जिनसी इस्तेहसाल ऐं ॿियनि क़िस्म जी ज़ियादतियुनि जो शिकार थी रहिया आहिनि। अहिड़े क़िस्म जे वाक़िअनि खे रोकण लाइ सरकार समेत कानून नाफ़िज़ करण वारा इदारा ऐं गैर सरकारी इदारा मुसलसल कोशिशूं करे रहिया आहिनि पर अहिड़नि वाक़िअनि खे माण्हुनि में जागरता पैदा करे ख़त्म जे नथो करे सघिजे तॾहिं बि घटाए ज़रूर सघिजे थो। हुन चयो त इंसानी स्मगलिंग पूरी दुनिया जो मसइलो आहे। हुन ॿुधायो त मुख़्तलिफ़ मुल्कनि में इंसानी स्मगलिंग खे रोकण तोड़े इन ॾोह में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ वॾियूं कार्रवाइयूं थियूं आहिनि जिते अख़्तियारनि स्मगलिंग में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो आहे ऐं स्मगलिंग जा नेटवर्क ख़त्म कया आहिनि। हुन ॿुधायो त अमेरिका जहिड़े तरक़ी याफ़्ता मुल्क में नेशनल ह्यूमन ट्रैफिकिंग हॉटलाइन जहिड़ियूं मुहिमूं हलायूं पयूं वञनि जेके मुतासिरा माण्हुनि खे ख़तरनाक हालतुनि मां बचाइण में मददगार साबित थी रहियूं आहिनि। हिन पुलिस लेबर ऐं समाजी भलाई वारे खाते जे अमलदारनि खे हिदायत कई त उहे बठनि ऐं उते कमु कंदड़ मज़दूरनि रजिस्ट्रेशन खे यकीनी बणाइनि। हुन चयो त जबरी पोरियो नंढनि ॿारनि खे महिनत वारो कमु वठण या कंहिंखे ज़बरदस्ती मज़दूरी कराइण बि इंसानी स्मगलिंग जे ज़मरे में अचे थो। तंहिं करे इन में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। गॾिजाणी में समूरनि वास्तेदार अमलदारनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची